बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइल सियाम यानी रोज़ा जो टियों दर्स आहे। अॼु जो पहिरियों मसइलो आहे इफ़्तारी जी दुआ। इफ़्तार जे वक़्तु ही दुआ पढ़णु मुस्तहब आहे। अल्लाहुम्मा लका सुम्तु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु फ़ग़फ़िर ली मा क़द्दमतु व मा अख़रतु। इन जो हवालो आहे आलमगीरी जुल्द 1 सफ़ो नंबर 200 रशीदिया। ऐं हज़रत मुआज़ बिन ज़ुहरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां ही रिवायत भी अचे थी अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान इज़ा अफ़्तर क़ाल अल्लाहुम्मा लका सुम्तु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु। रवाहु अबू दाऊद मुरसलन। मिशकात शरीफ किताब सौम जुल्द 1 सफ़ो 175। मसलो नंबर 2 इफ़्तार करण में जल्दी कजे जॾहिं सिज लही वञे, यकीन थी वञे, मालूम थी वञे त सिज लही चुको आहे त पोइ बिना देर जे इफ़्तार करणु घुरिजे। इहा सुन्नत आहे ऐं ख़ैर बरकत जो बाइस आहे। महज़ शुबे ऐं वहम जी बिना ते इफ़्तार में देर करणु दुरुस्त नाहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह ताला फरमायो आहे त मुंहिंजे बाननि में ज़्यादा महबूब उहो आहे जेको इफ़्तार में जल्दी करे। इफ़्तार में जल्दी जो मक़सदु इहो आहे त याने सिज लही वञे त पोइ घणी देर न कजे। बाक़ी जल्दी जो मक़सदु न आहे त जल्दी जल्दी खाइजे। ऐं इन जो हवालो आहे आलमगीरी जुल्द 1 सफ़ो 200। मिशकात शरीफ जुल्द 1 सफ़ो 175। ऐं हिकिड़ी हदीस शरीफ़ में आहे त रोज़ा इफ़्तार करण में जल्दी करणु घुरिजे। ऐं हिकु ॿी हदीस शरीफ़ में आहे जेसिताणी मुस्लमान रोज़ इफ़्तार करण में जल्दी कंदा रहंदा दीन जो ग़लबो रहंदो। इफ़्तार में एतिरी जल्दी न कजे जो सिज लहण खां पहिरियों ई इफ़्तार थी वञे। जेकर इन गुमान सां इफ़्तार कई जो सिज लही चुको आहे पर बाद में मालूम थियो त सिज न लथो हुयो, पहिरियों इफ़्तार थी वई आहे त रोज़ो फ़ासिद थी वेंदो। क़ज़ा ज़रूरी आहे, कफ़ारो न थींदो। इन मसइले जो हवालो आहे फ़तावा शामी जुल्द 2 सफ़ो नंबर 405। उन खां पोइ मसइलो आहे सिज लही वञण खां पोइ जल्दी इफ़्तार करण खे ग़लति सम्झणु इहो सही न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं राति अची वञे ऐं ॾींहुं हलियो वञे, सिज लही वञे त पोइ इफ़्तार जो वक़्तु थी वियो आहे। तिरमिज़ी शरीफ़ में इहा रिवायत आहे। इन मां मालूम थियो त सिज लहण जो यकीन थी वञे त पोइ ताख़ीर न कजे। आख़िरी मसइलो इफ़्तारी कीअं हुजणु घुरिजे। ख़ारकुन ऐं छुहारनि सां इफ़्तार करणु सुन्नत आहे। उन खां अलावा खीर जहिड़ी का शइ सां करणु बहितर आहे। ऐं इन जो हवालो आहे जामिअ तिरमिज़ी जुल्द 1 सफ़ो 150 एचएम सईद। ताज़ियूं ख़ारकुन सां इफ़्तार करणु मुस्तहब आहे, वरना ख़ुश्क ख़ारकुन सां। जेकॾहिं उहे बि न हुजनि त पोइ पाणी सां। ऐं हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मग़रिब जी नमाज़ खां पहिरियों चंद ताज़ा ख़ारकुन सां इफ़्तार फरमाईंदा हुआ। जेकर ताज़ियूं ख़ारकूं दस्तियाब न हूंदियूं त ख़ुश्क ख़ारकुन सां इफ़्तार फरमाईंदा हुआ। जेकर ख़ुश्क ख़ारकूं बि न हूंदियूं त थोरो पाणी ते इफ़्तार फरमाईंदा हुआ। ऐं इन जो हवालो जामिअ तिरमिज़ी जुल्द 1 सफ़ो 150 एचएम सईद। ऐं हिकु ॿी हदीस में आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 ख़ारकुन सां या कंहिं अहिड़ी शइ सां जेका बाहि ते पकल न हूंदी रोज़ो खोलणु पसंदि फरमाईंदा हुआ। ऐं इन जो हवालो आहे जामिउल फ़वाइद सफ़ो 76
मीर मोहम्मद कुतुब खाना। ये कुछ रोज़े जा मसाइल हुआ अॼु जे दर्स में जेके बयान कयासीं। अल्लाह ताला असांखे इन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।